بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكأي من نبي قاتل معه ربيون كثير فما وهنوا لما أصابهم في سبيل الله وما ضعفوا وما استكانوا والله يحب الصابرين وما كان قولهم إلا أن قالوا ربنا اغفر لنا ذنوبنا وإسرافنا في أمرنا وثبت أقدامنا وانصرنا على القوم الكافرين فآتاهم الله ثواب الدنيا وحسن ثواب الآخرة والله يحب المحسنين صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि सगोरिन में अॻिलिन क़ौमुनि जो तज़किरो फरमायो आहे जेके पंहिंजनि वक़्तनि जे नबीअनि सां गॾु अल्लाह जे राह में लड़िया पए. अल्लाह साईं फरमाए थो त ऐं पैगम्बरनि मां घणा काफ़िरनि सां विड़िया साणुनि ख़ुदा वारा हुआ. माहू रिब्बियून कसीर, रिब्बियून मां मुराद अल्लाह वारा. हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु ऐं हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त रिब्बियून मां मुराद आलिम फ़क़ीह ऐं दीन वारा बि मुराद आहिनि. छो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा करण वारा घणा इहे ई आहिनि. छो त अल्लाह साईं फरमाए थो न अला बसीरतिन अना व मन इत्तबअनी, त मां बि जेको आहे सो बसीरत ते आहियां ऐं मुंहिंजा तबेदार बि बसीरत ते आहिनि. यानी जेके बि अंबिया इकराम जा पोइ लॻा आहिनि अक्सर इहे ई आहिनि. ऐं इन आयत सगोरीअ मां इहा बि ॻाल्हि असांखे सम्झ में अचे पई त जेको जिहाद आहे इहो सिर्फ़ु ख़ासि उम्मत मुहम्मदीअ लाइ ख़ासि न आहे, बल्कि जेके बि अॻे क़ौमियूं थी गुज़रियूं उन्हनि समूरनि जे लाइ जिहाद फ़र्ज़ हुयो. छो त हक़ ऐं बातिल जो जेको मार्को आहे इहो हमेशह खां आहे, अज़ल खां आहे. ऐं हक़ बि वाज़े हुयो ऐं बातिल बि वाज़े हुयो. अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला मिसाल ॾेई करे सम्झाए थो त जहिड़े तरीक़े सां अॻिलिन क़ौमनि पंहिंजे नबीअनि सां गॾु लड़िया पए काफ़िरनि सां ऐं उहे बुज़दिल न थिया, उहे बेसब्रा न थिया ऐं उहे डटिजी करे उन्हनि मुक़ाबिलो कयो. तंहिंजे करे तव्हांखे बि घुर्जे त तव्हां बि अहिड़े ई तरीक़े सां डटिजी करे मुक़ाबिलो कयो. तंहिंजे करे अल्लाह साईं वस बयानु फरमाए थो उन्हनि जी त पोइ जेकी अल्लाह जे वाट में खेनि पहुतो तंहिं सभु मां न के सुस्त थिया ऐं न के हीणा थिया. वमस्तकानू ऐं न के आजिज़ी कयऊं. वमस्तकानू जे लाइ मुफ़स्सिरीन हज़रात फरमाइनि था त उहे एसि ताईं बि मतिलबु पस्त न थिया ऐं बुज़दिल न थिया हता के ज़बान सां बि अहिड़ी ॻाल्हि न कढियऊं जंहिंसां पंहिंजी काहिली या सुस्ती वाज़े थिए. अहिड़े तरीक़े सां अल्लाह साईं फरमाए थो ऐं अल्लाह साबिरनि खे दोस्त रखंदो आहे. यानी उन्हनि सबुर करे पंहिंजे वक़्त जे इन्हनि काफ़िरनि सां लड़िया पए. तंहिंजे करे ए प्यारे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा संगतियो त जहिड़े तरीक़े सां तव्हांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहादत जी ख़बर पई त तव्हां हीणा थी वियो. तंहिंजे करे तव्हांखे हीणो न आहे थियणो, तव्हांखे सबुर करणो आहे. अल्लाह तबारक व तआला जी मदद तव्हां सां शामिल हाल आहे. सबुर लाइ अल्लाह साईं उम्मत मुहम्मदिया जो ईअं सम्झो त ख़ासो आहे सबुर. छो त सबुर हर शइ में आहे, इबादात में, मामलात में, हुदूदुल्लाह में, उन खां अलावा हुकूकुल इबाद में, हर शइ में सबुर आहे ई आहे. छो त अल्लाह तबारक व तआला सूरह बक़रा में फरमायो आहे न इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, त अल्लाह तबारक व तआला खां जेका मदद वठो त उहा निमाज़ ऐं सबुर सां वठो. यानी जेके बि मसाइब ईंदा जेकॾहिं तव्हां सबुर ऐं निमाज़ खे वठंदव त जेको बि कुझु आहे उहो सभु कुझु ख़तमु थी वेंदो. सबुर एॾी वॾी अहम शइ आहे. हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे न ला ततमन्नऊ लिक़ा अल अदू, त फरमाइनि था त दुश्मन सां जहिड़े करण जी तमन्ना न कयो, वेहण जी तमन्ना न कयो. इज़ा लक़ीतुम फस्बिरू, जॾहिं तव्हांजी जंग शुरू थी वञे या विड़ी पियो पाण में त पोइ सबुर सां लड़ो. ऐं अॻिते फरमाइनि था वअलमू अन्नल जन्नत तहत ज़िलाल सुयूफ, फरमाइनि था त ॼाणो त जेका जन्नत आहे उहा तलवारनि जे साए में आहे. औ कमा क़ौल अलैहिस्सलातु वस्सलाम. यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको जिहाद आहे उहो तव्हांजे बुलंदीअ जो सबबु आहे. जेकॾहिं जिहाद छॾींदव त पोइ हीणा ऐं बुज़दिल थींदा वेंदव.
अहिड़े ई तरीक़े सां मिसाल ॾींदे फरमाइनि था त बीमारीअ जी बि तमन्ना न कयो, जेकॾहिं बीमारी अची वई त पोइ वावेला बि न कयो, सब्र कयो। तंहिंजे करे सब्र हिकिड़ी वॾी अहम शइ आहे। ऐं अलाह साईं अॻिते फरमाए थो त इन्हनि जी वस्फ़ बयानु फरमाए थो इन्हनि माण्हुनि इन्हनि शख़्सनि जी जेके उन्हनि पंहिंजे वक़्त जे नबीअनि जा सहाबी हुया। अलाह साईं फरमाए थो त ऐं संदन चवण हिन चवण खां सवाइ न हो त ए असांजा पलणहार असांखे असांजा गुनाह बख़्श, यानी उहे लड़नि बि पिया ऐं अलाह तबारक व तआला खां बख़्शिश बि घुरनि पिया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनफ़्स नफ़ीस 18 गज़वात में शिरकत कई, 18 में 8 में बाक़ाइदगीअ सां जंग थी ही। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे तमामु घणी दुआऊं सेखारी हुयूं जिहाद जे हवाले सां। पर हीअ जेका आयत सगोरी आहे हीअ बि तमामु वॾी अहम आहे त जेके मुजाहिद जिहाद कंदे लड़दा आहिनि अलाह जे राह में त हीअ दुआ घुरंदा आहिनि त ए रब असांजा गुनाह बख़्शे ऐं व इसराफ़ना फी अमरिना, ऐं असांजे कम में असांजी बेजाहिलत बख़्शे। ऐं अलाह साईं अॻिते फरमाए थो त हीअ बि वस्फ़ बयानु कंदा आहिनि वसबित अक़दामना, ऐं असांजा पेर साबित रख, वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ऐं असांखे काफ़िरनि जे टोलीअ ते फतह ॾे। अलाह साईं अॻिते फरमाए थो त इन्हनि जो जेको अजुर आहे जेके पंहिंजे वक़्त जे नबीअनि सां गॾु लड़िया ऐं उन्हनि सब्र बि कयो ऐं अल्लाह तबारक व तआला खां गुनाहनि जी बख़्शिश बि घुरियऊं ऐं साबित कदम बि रहिया ऐं सब्र वारा बि रहिया। अलाह साईं फरमाए थो त पोइ अल्लाह खेनि दुनिया जो सवाब ऐं आख़िरत जो चङो सवाब ॾिनो। दुनिया जो सवाब अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बुलंद कयो ऐं फतह अता कई। आख़िरत जो सवाब अल्लाह जो रज़ामंदो ऐं जन्नत आहे। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त अल्लाह भलारनि खे दोस्त रखंदो आहे, जेकी नेकी कंदा आहिनि, जेकी जिहाद कंदा आहिनि, जेकी सब्र कंदा आहिनि, जेकी इताअत अल्लाह जी कंदा आहिनि, इताअत रसूल जी कंदा आहिनि। अल्लाह साईं फरमाए थो त अल्लाह साईं नेकी कंदड़नि खे मोहसिन रखंदो आहे, महबूब रखंदो आहे। ईअं न सम्झिजो त काफ़िरनि खे वक़्ती खणी उन्हनि खे तसल्लुत आहे, वक़्ती उन्हनि जी हिन वक़्तु फ़ोकियत आहे, ईअं न सम्झिजो त उन्हनि सां अल्लाह तबारक व तआला मोहबत थो करे। न न न न, अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां मोहबत कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला नेकीअ वारनि सां मोहबत कंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे मोहसिनीन मां बणाए, नेकी कंदड़नि मां बणाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।